नाज़रीन सॼी सिंध जियां नसीराबाद में भी उस्तादनि जो आलमी ॾियारो मल्हाए पियो वञे। इन हवाले सां उस्तादनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर बशीर लेगारी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि अचो त ॾिसो। उस्ताद एक पैगंबरी पेशो है उन पैगंबरी पेशे से उस्ताद सलाड़ियल है। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस है त इन दुनिया में टे अड़ा शख्स जेके तव्हांजे वालिद साहब जी हैसियत रखन था। उन में पहिरियों उहो आहे जेको तव्हांखे जन्म ॾिए थो, ॿियो उहो आहे तव्हांखे जेको पंहिंजी न्याणी ॾिए थो, टियों उहो आहे जेको तव्हांखे तालीम ॾिए थो। हिननि जूं चमाटूं अञा यादि आहिनि, अखियूं खोले ॾिस ए क़ौम उस्ताद आहिनि, हिननि जे हक़नि जो हिसाब ई कोन्हे, सॼी क़ौम शादा जे ई शादा आहिनि। नबी साईं जो फरमान चवां त नबी साईं चयो त मूंखे दुनिया में उस्ताद मोलम करे मोकिलियो वियो आहे। जॾहिं पैगंबर साईं एॾो वॾो फरमान फरमाए त तव्हां सम्झी सघो था त उस्ताद केॾे आला ऐं अज़ीम रुतबे जो मालिक आहे। उस्ताद जी अज़मत ते ॻाल्हाइण जे लाइ सची ॻाल्हि आहे त मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि। इहो माना ईअं आहे त जीअं माना सिज खे ॾीओ ॾेखारणु। अॼु 5 अक्टूबर काइनात जी अज़ीम हस्ती उस्ताद उनजो आलमी ॾींहुं आहे। उन ते सभ खां पहिरियां सभिनी उस्तादनि खे सलाम। उस्ताद जेको रूहानी अबो उस्ताद वॾी अज़मत आहे, अज़ीम हस्ती आहे, जंहिंजे बारे में हिकु कंहिं उस्ताद जे आॾो इहा ई ॻाल्हि कई त मिटी शाह मजाल जो कुंभर आॾो कर खणे। उहो कुंभर जे मिसल जेको माना अॾे थो, उहो ई अॾी समाज तामीर कंदड़ जेको समाज में हिकिड़े माना माण्हू खे जेको आहे सो हक़ीक़ी इंसान ताईं पहुचाए थो। उस्ताद जेको आहे न सोसाइटी जो अॾींदड़ आहे। ऐं दुनिया में जेका बि तरक़ी थी आहे उस्तादनि जो मेन किरदारु आहे। तव्हां ॾिठो त जॾहिं जापान में एटमी हमला थिया त उन्हनि इहो नारो बुलंद कयो त अचो त असां उस्ताद बचायूं। जेकर असां पंहिंजा उस्ताद बचाए वरितासीं असां पंहिंजी क़ौम खे बचाए वठंदासीं। उन जे करे सिंध जे उस्ताद ते बि ज़िम्मेदारी थिए थी। उन जो बि इहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी क़ौम पंहिंजे माण्हुनि जी तदरीस जे लाइ बहितर जेको सोचे ऐं उहो उनखे पढ़ाइणु खपे, उनखे पंहिंजा इदारा आबाद करणु खपनि।